अबाज पानी बीठो मुकाम में असां तंग हूं ॾाढा तमामु सम्झी महिरबानी करे वाही जेका आहे पंहिंजे पासे कढनि बसि जान छुटी असांखे कंहिं एतिराज़ कोन्हे। हाँ न वाई जो एतिराज़ न है असांखे वाई जो एतिराज़ न है वाई हिन भर न कढनि हुन भर वाई कढनि हेॾो ई मुकाम आहे माना असांखे ख़ुदा करणु माना हिते पई आहे जेके हितां वाही कढी आहिनि उन्हनि जा वॾा बीते पिया आहिनि हणूं था क़बर हेठों पाणी अची वञे थो जिथे बि हाणे असां खॾो हणूं था 2 फुट खॾो हणूं था पाणी निकिरी अचे थो हे वाही बराए महिरबानी परियों लिकियल आहे असां अपील कयूं था ॾाढ बि न आहे असांजो पंहिंजी वाही परियों कढी वञे। नाज़रीन ख़बर असां शेयर कंदासीं अदलपुर मां रिपोर्ट अली हसन मार। बासरन पारां मियां समो कब्रिस्तान खे बि न बख़्शियो। तफ़सील मूजिब ठेकेदार पैसा बचाइण जी लालच में कब्रिस्तान जे विचां वाही कढी क़दीमी कब्रिस्तान जी बेहुरमती कई आहे। फौत थी वियल जी क़ब्र खोटाई करण वक़्तु क़ब्र मां पाणी निकिरण लॻो। शेरूमार ऐं भरपासे जे ॻोठाणनि जो सिरापा एहतिजाज। जल्द मियां समो कब्रिस्तान मां पाणी वारी वाही ख़त्म कई वञे। कब्रिस्तान ॿाहिरां लीकियल पुराणी वाही बहाल करे कब्रिस्तान खे सिम जे पाणीअ खां बचायो वञे, न त ॿी सूरत में भरपूर एहतिजाज कयो वेंदो। वधीक सचल प्रेस क्लब आदलपुर जे सहाफ़ीअ सां ॻोठाणनि ॻाल्हाईंदे चयो त मियां समो क़दीमी कब्रिस्तान आहे जंहिंमां खातेदारनि पाणी वारी वाही कढी कब्रिस्तान खे तलाउ बणाए छॾियो आहे। कब्रिस्तान में असांजे दफ़न थियल अज़ीज़नि जूं क़ब्रूं पाणी हेठि अची वयूं आहिनि जंहिंजी सख़्त मज़म्मत कयूं था। शेरूमार ऐं भरपासे वारे ॻोठाणनि जो चवणु हो त असां अपील कयूं था वाही जे खातेदारनि आला ऑफिसरनि ऐं चूंडियल नुमाइंदनि खे त जल्द कब्रिस्तान जे विच मंझां गुज़रंदड़ वाही खे ख़त्म कयो वञे ऐं पुराणी लीकियल वाही बहाल करे उन मंझां पाणी गुज़ारियो वञे।